अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। पाक भारत चिकताण वारी सूरत हाल, जंग वधण जो ख़दशो लॻे पियो, छाकाणि त मुसलसल जेके वफ़ाक़ी वज़ीरनि जा जेके स्टेटमेंट्स अचनि पिया ऐं अॼु हिकु दफ़ो ॿीहर क़ौमी सलामती कमेटी जो इजलास थियो आहे ऐं उन इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ख़ुसूसी शिरकत कई ऐं उन्हनि जी सदारत में इजलास थियो ऐं उन्हनि वाज़े तौर ते पाक फ़ौज खे मुकमल अख़्तियार ॾेई छॾिया आहिनि त जेकॾहिं इंडिया अगराई करे थो त उनखे फ़ौरी तौर ते जवाबु ॾिनो वञे। ॿिए तरफ़ इंडिया जेको आहे अॼु सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में वधीक 25 भारतीय ड्रोन हमला कया आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जंहिंमें कुझु सिंध जा इलाइक़ा यानी ॾेहरकी, घोटकी, उनखां अलावा कराची, रावलपिंडी, कुझु इलाइक़नि में उन हमला कया आहिनि ऐं उन में हिकु शहरी शहीद थी वियो आहे, जॾहिं त 4 फ़ौजी जवान जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी विया आहिनि। उनखां पोइ DGISPR साहिब जो इहो चवणु आहे त 7 ऐं 8 मई ते जेको आहे भारत हिकु दफ़ो ॿीहर अगराई कई आहे ऐं पाक फ़ौज मुकमल अलर्ट आहे ऐं पाक फ़ौज भरपूर जवाबु ॾींदी। ऐं उनखां अलावा जेको आहे इसहाक डार साहिब नायब वज़ीर आज़म पाक भारत क़ौमी सलामती जे सलाहकारनि विच में हिकु राब्तो थियो आहे। उन्हनि जी इंटरनेशनल मीडिया में वेही बिल जेको आहे तस्दीक करे छॾी आहे। इन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिंखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर तर्जिया निगार ऐं अॻूणा सफ़ीर GR बलोच साहिब। GR बलोच साहिब, वॾी महिरबानी असांखे जॉइन करण जे लाइ। GR बलोच साहिब, सॼी सिचुएशन खे अव्हां कीअं पिया ॾिसो? अञा ताईं जेको आहे भारत बजाए सम्झण जे, बजाए इशू खे रिज़ॉल्व करण जे, उहो वधीक ड्रोन हमला करे पियो ऐं बार बार अगराई करे पियो ऐं उहो छिकताण वारी सूरत हाल तरफ़ वधणु वञे पियो। इन हवाले सां छा चवंदव? मुंहिंजे ख़्याल खतरो असांजो जेको जंहिंजी निशानदेही तमामु असां करे चुका आहियूं त हीअ जेका एग्रेसिवनेस आहे, जेको एग्रेशन आहे इंडिया जो, जेको पाकिस्तान जी सोवरेनिटी खे जेको वायलेट कयो वियो आहे, इहो असां ऑलरेडी गवर्नमेंट जेका हुकूमत आहे सा एज़ ए एक्ट ऑफ वॉर डिक्लेयर करे चुकी आहे। ऐं न सिर्फ़ु एतिरो पर हुन में तव्हां जीअं पाण बि रिपोर्ट पे कयो ऐं ॿियनि मीडिया बि कयो आहे त हमला जेके आहिनि ड्रोन्स जा जारी आहिनि, वायलेशन जारी आहिनि। ऐं सो आई थिंक हिंदुस्तान ईअं लॻे थो त का मिसकैल्कुलेशन कई आहे, मिलिट्री भी, पॉलिटिकल भी ऐं स्ट्रेटेजिक भी। मिलिट्री इन करे जो जंहिं तरह सां हुनखे जवाबु मिलियो आहे, कीअं कुझु कलाकनि में हुनजा वॾा जेके एसेट्स आहिनि से तक़रीबन 5 खां 6 जेके आहिनि जहाज़, कीमती जहाज़, उहे कीअं पाकिस्तान एयरफोर्स मुकमिल तरह तबाह करे छॾिया विदाउट इंफ्लिक्टिंग अ सिंगल लॉस ऑन पाकिस्तान। इहा हिकिड़ी प्रूव करे थी त हिंदुस्तान जा जेकॾहिं जेके मैन पावर आहे, जेको एयरफोर्स जा माण्हू आहिनि, से दे आर नॉट टेक्निकली येट एट दैट लेवल। उनमें कॉम्पिटेंस आहे ई कान त पंहिंजे एसेट्स खे पंहिंजे शयुनि खे सही तरह इस्तेमालु करे सघनि। लेकिन उनखां वधीक जेको सो मां ॾींदुसि रिस्पॉन्सिबल इंडिया जी वधीक उनजो ॾोह जेको आहे उन्हनि लीडर्स जो आहे जिन पंहिंजा स्ट्रेटेजिक एसेट्स बि सही तरह सां इस्तेमालु न कया आहिनि। सो दैट गिव्स अस अ कॉन्फिडेंस त पाकिस्तान कैन कन्फ्रंट, पाकिस्तान कैन फाइट बैक। एंड आई थिंक पहिरियों राउंड जेको थियो आहे उनमें मां सम्झां थो त पाकिस्तान इज़ द विनर, ग्रीन इज़ द विनर। एंड हाणे नेक्स्ट छा पियो करणु चाहे हिंदुस्तान? यस, ईअं लॻे थो त हू शायदि ॻाल्हाइण बि चाहे थो, छाकाणि जो कम्युनिकेशन जेकॾहिं हुन कई आहे असांजे NSA सां, इन जो मतिलबु इहो आहे त हू का अहिड़ी ॻाल्हि करणु चाहिनि था त हू एस्केलेट न कनि, या हू असांजो ॾिसणु चाहिनि था त असां छा लाइ तयारु आहियूं। त आई एम श्योर प्रॉपर मैसेज हलियो वियो हूंदो त जेकॾहिं असां ते जंग मड़ी वई, जेका ॻाल्हि बार बार चई वञे थी, असां लीडरशिप, पॉलिटिकल लीडरशिप भी, मिलिट्री लीडरशिप भी इहो चयो आहे त जेकॾहिं जंग असां ते मड़ी वई त उनजो असां ज़ोरदार ऐं डिस्प्रोपोर्शनेट जवाबु ॾींदासीं। अच्छा, GR साहब, वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ साहब जेको आहे उन्हनि ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे त मुमकिन आहे त हाणे इंडिया जहिड़े तरीक़े सां जेको अगराई करे पियो, मुमकिन आहे त जंग थिए। अव्हांखे छा था लॻो, छा अहिड़े टाइप जी ख़ुदा न ख़ास्ता का सिचुएशन आहे जीअं जहिड़े तरीक़े सां इंडिया पंहिंजी ॾाढ ॾेखारे पियो, अहिड़े टाइप जो कुझु थी सघे? बिल्कुलु बिल्कुलु, ऑल आउट वार जा तमामु घणा क्लाउड सिक्वेंस आहिनि रीजन ते आहिनि, जंहिंमें हाणे असांखे मुकमिल तरह सां तयारी करणु घुरिजे। असांखे पंहिंजा पूरा एसेट जेके आहिनि से सही तरह सां, लेकिन सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त असांखे सम्झ सां, वीचार सां ऐं स्ट्रेटेजिकली जेको सो पंहिंजो पाण खे जेको आहे सो इन जंग खे प्रोसिक्यूट करणो आहे, इनखे जंग खे विढ़णो आहे अक़ल सां, दानिश सां ऐं टेक्निकली साउंड तरीक़े सां। असांजी स्ट्रैटेजी बि इहा हुअणु घुरिजे, असांजी प्रैक्टिस बि इहा हुअणु घुरिजे त
despite being a comparatively smaller country, we are able to win that war. And I can tell you, we are going to win. Pakistan is going to win. Pakistan is a winner already. पहिरियों राउंड असां करे चुका आहियूं. आख़िरी राउंड बि इंशाअल्लाह असांजे जवाननि जो थींदो, असांजे शाहीननि जो थींदो ऐं पाकिस्तानी क़ौम इंशाअल्लाह विल कम आउट एज ए इंशाअल्लाह फातह तौर विक्टर तौर. अच्छा सर, अवां छा थो लॻे बीइंग अ जर्नलिस्ट मूं इहो एनालाइज़ कयो आहे इन केस अगरि इंडिया जहिड़े तरीक़े सां पंहिंजो इमेज वर्ल्ड लेवल ते डाउन कराए चुको आहे, छाकाणि त बार बार अॻराई उहो करे पियो ऐं इन मामले में आलमी सतह ते जेको आहे इंडिया जो इमेज डाउन आहे ऐं पाकिस्तान जेको आहे बुर्दबारी सां ऐं पंहिंजी होशियारी सां ऐं पंहिंजी जेको आहे सेल्फ डिफेंस सां जेको आहे कमु करे पियो ऐं जहिड़े तरीक़े सां इन सिचुएशन ते जेकॾहिं अॻिते का ॻाल्हि वधे थी या चिकताण वधे थी त पाकिस्तान 1971 वारो इंडिया खां पलान वठी सघे थी. छा इहो मुमकिन आहे त 71 वारी जेका जंग आहे उन जो बदिलो पाकिस्तान खे हाणे सुठो मौक़ो आहे त पाकिस्तान आसानी सां वठी सघे थो? ॾिसो, असां सिचुएशन्स खे कंपेयर इन करे कोन था करे सघूं जो 71 में ॿी सिचुएशन हुई, हाणे जेका असां ॿी सिचुएशन 71 में जेको आहे सो असां न्यूक्लियर पावर कोन हुआसीं. 71 में असां जा पंहिंजूं बि पॉलिटिकल के फ्लॉज आहे जंहिंजे करे सभु कुझु थियो. हाणे जेका सिचुएशन आहे सभु बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे. पाकिस्तान हिकिड़ो न्यूक्लियर मुल्क आहे. पाकिस्तान हिकिड़ो रिस्पेक्टेड कंट्री आहे एज अ इकोनॉमी, एज अ वधंदड़ इकोनॉमी आहे. इंडिया बि हिकु लिहाज़ सां न्यूक्लियर मुल्क आहे, गॾो गॾु हुनजी इकोनॉमी बि अॻिते वञे पई थी लिहाज़ सां. लेकिन इन में सभ खां अहम ॻाल्हि जेका आहे सा ॾिसण जी इहा आहे त छा हिंदुस्तान पाकिस्तान खे जवाब बनाए, उनखे ख़ौफ़ ॾेई, उनखे ख़ौफ़ में मुब्तला करे उन क़ौम खे या उनखे ख़ुदा न ख़ास्ता को मिलिटरीली नुक़सान पहुचाए, जेके हुनजा पंहिंजा अल्टीरियर ऑब्जेक्टिव आहिनि त हू रीजन में एज ए हेजेमोन जेको आहे सो या पुलिसमैन ऑफ द रीजन इमर्ज थिए, उनखे असांखे रोकणो आहे. दैट शुड बी आवर डिटरमिन. उहो जेको असांजो स्ट्रेटेजिक ऑब्जेक्टिव हुयो त कॾहिं बि इहो वक़्तु न अचे त असांखे हिंदुस्तान ॿियनि मुल्कनि वांगुरु जीअं नंढा मुल्क आहिनि उनजे वेझ में भूटान आहे, नेपाल आहे या कंहिं हद ताईं श्रीलंका, अहिड़े क़िस्म जी असां सां ट्रीटमेंट न थिए ऐं न थींदी इंशाअल्लाह. सो आई थिंक विल हैव टू really put our best efforts. Jiyar Sahab, can you analyze that which countries will support Pakistan? Because as you know, scenario you hai some countries support kan pya India ke. Awa cha tha analyze kyo US huje, Israel huje, France huje, overall jeke developed countries ain, awa ke cha tho lage in मामले ते पाकिस्तान सां कहिड़ा कंट्रीज़ बीहंदा ऐं केरु पाकिस्तान खे सपोर्ट कंदो? नंबर 2, अॼु पाकिस्तानी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब ऐं उनखां अलावा तुर्किया जे वज़ीर आज़म जी पाण में टेलीफोनिक राब्तो थियो आहे. उन्हनि सॼनि मसइलनि तां वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ उन्हनि खे आगाह बि करे छॾियो आहे. ॾिसो, इन में सभ खां वॾी ॻाल्हि आहे त वी मस्ट नॉट मेक दिस मिस्टेक त असां ब्रैकेट न कयूं कंट्रीज़ खे, छाकाणि जो ईअं ब्रैकेट करण सां नुक़सानु थिए थो. इन खे नुक़सानु थिए थो त अमेरिका खे कंहिंखे हिन वक़्तु असां सां गॾु चाइना वेठो आहे, टर्की वेठो आहे ऐं ॿिया मुस्लिम कंट्रीज़ जेके आहिनि से असां वेठियूं आहिनि. And I think inshallah let's hope for the best. ठीक है, I have another call, so okay, thank you so much Jiyar Balot sahab for giving us time. नाज़रीन, पाण ॻाल्हि ॿोल पे कई अॻूणा सफ़ीर ऐं सीनियर तर्जमानिगार Jiyar Balot sahab. We will discuss current scenario of conflict between Pakistan and India. So हिते वठंदासीं short break. Stay with us. वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अवां खे भलीकार चऊं था. पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं. पाक भारत छिकताण वारी सूरत हाल जेका आहे उहा तमामु घणी वधी वई आहे. उन हवाले सां वफ़ाक़ी वज़ीर पाक फ़ौज DGI SPR साहब जा बयान जेके आहिनि पंहिंजे साम्हूं आहिनि ऐं उन्हनि बयाननि मां इहो वाज़े थिए पियो त इन 1 or 2 days जेका सिचुएशन आहे उहा तमामु ॾुखाईंदड़ सिचुएशन आहे, जंहिंमें लॻे थो त वरी हिकु दफ़ो ॿीहर जहिड़े तरीक़े सां भारत अॻराई करे पियो ऐं लॻंदो त अञा ॿीहर अॻिराई कंदो ऐं जेकॾहिं अॻिराई कंदो त यकीन पाक फ़ौज बि अलर्ट आहे. पाक फ़ौज पंहिंजे सेल्फ डिफेंस जे लाइ उन्हनि खे जवाबी कार्रवाई ज़रूरु कंदी. उन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं. पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे
सीनियर एनालिस्ट जमील अहमद साहब ऐं फार्मर एम्बेसडर। जमील अहमद साहब, वॾी महिरबानी अव्हां जी असांखे जॉइन करण जे लाइ। थैंक यू फॉर हैविंग। जमील साहब, सॼी सिचुएशन खे अव्हां कीअं था ॾिसो? आई थिंक दिस इज़ योर फर्स्ट इंटरव्यू इन माई प्रोग्राम रिगार्डिंग दिस। तव्हां छा चवणु चाहींदो? अव्हां जो तजियो छा आहे? ही जेका सूरत हाल आहे पाक भारत छिकताण, इन खे अव्हां कीअं था ॾिसो? छा अव्हां खे जंग वारी सूरत हाल नज़र अचे पई त अहिड़े टाइप जी का सिचुएशन थींदी? छाकाणि त मुसलसल जेको आहे आलमी लेवल ते बि इन खे ॾिठो वञे थो पियो ऐं इंडिया जेको आहे पंहिंजो इमेज डाउन थो करे, उन बावजूद बि इंडिया जेको आहे बार बार अगराई करे पाकिस्तान में कॾहिं हमला थो करे त कॾहिं अॼु ॿीहर वरी 25 जेके ड्रोन हमला कया विया आहिनि पाकिस्तान में। छा चवणु चाहींदो? जी, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि इंडिया पहिरियां ई अगराई करे छॾियो आहे हिन में। ऐं इंडिया जेॾी महिल मिज़ाइल जे ज़रिए इहे नवनि हंधनि ते जीअं क्लेम थो करे, 6 जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उन असांजे इंफ्रास्ट्रक्चर ऐं सिविलियंस खे मारियो आहे ऐं शहीद कयो आहे, त उन वक़्तु ऑलरेडी इंटरनेशनल जेके बाउंड्रीज़ जी ऐं सॉवरनिटी ऐं इंटरनेशनल इंटेग्रिटी जेका आहे उन जी भंचकणी ते थी वई। हाणे उन में पाकिस्तान इन करे फौरी तौर ते जवाबु ॾिनो त असांखे हक़ महफ़ूज़ आहे गॾियल क़ौमनि जे चार्टर जो 51 जेको सेक्शन आहे, आर्टिकल आहे, उन जे तहत असांखे हक़ हासिल आहे त असां हिन जो जवाबु ॾियूं, असां हिन जो प्लान कयूं। त हू असां पंहिंजे वक़्त ते, पंहिंजे टाइम ते, पंहिंजे तरीक़े सां उहो कंदासूं। उहो पाकिस्तान हक़ महफ़ूज़ थो रखे। पर हिन विच में हिकिड़ी थोरी डेवलपमेंट बि थी आहे। पर इन खां पहिरियां इहो मां ॿुधाईंदो वञा कि इंडिया पहिरियां बि जेकी यूनाइटेड नेशंस जा सिक्योरिटी काउंसिल जा रेज़ोल्यूशन पास थींदा रहिया आहिनि कश्मीर जे हवाले सां, पर इंडिया उन ते वधीक तवजो न ॾींदो आहे, छो जो इंडिया अॼुकल्ह आहे अमेरिका जो दोस्त अहिड़ो आहे। उनजी अमेरिका जी इंडिया खां असां जेको लाॻापो आहे उहो चाइना कंटेनमेंट जे हवाले सां तमामु मथे चढ़ी वियो आहे उहो, ऐं उनखे अहमियत मिली वई आहे इंडिया खे। त इंडिया जी जेका इन इलाइक़े में अलायंस जेका आहे अमेरिका जी, उन अलायंस जो जेको अॻुवाण आहे उहो इंडिया आहे। इन करे इंडिया जेके ॻाल्हियूं इग्नोर थो करे, इंटरनेशनल लॉ जी ख़िलाफ़ वर्जी थो करे, मिसाल जे तौर ते यूनाइटेड नेशन सिक्योरिटी काउंसिल थी वियो, या मिसाल जे तौर ते सिक्योरिटी काउंसिल खां अलावा जेके ॿिया इंटरनेशनल लॉज़ आहिनि, ह्यूमन राइट्स आहिनि, कश्मीर में एट्रॉसिटी आहे, जंहिंजे मुतालिक़ इन्हनि ह्यूमन राइट वारनि सॼी हिकिड़ी रिपोर्ट कढी हुई, जेके पेश बि कई हुई। उन खां अलावा जेके रिलीजियस फ्रीडम कमीशन आहे, उहो सभु उन्हनि हर का ॻाल्हि पधरी करे रखी आहे दुनिया जे साम्हूं। पर इंडिया जेसी ताईं चाइना कंटेनमेंट जे हवाले सां हिकिड़ो हिते उनखे मज़बूत करे अमेरिका उनखे रखियो आहे, त अमेरिका उन ते एतिरी तवजो न ॾींदो, ऐं अमेरिका न ॾींदो त दुनिया में जेके अलायंस आहिनि अमेरिका जा उहे बि न। इन जे करे इंडिया खे थोरी उहा हाणे बछ मिली वई आहे त इंडिया जी हरकतूं करे थो पियो। पर हाणे इंडिया खे जेको जवाबु मिलियो आहे पाकिस्तान जे तरफ़ां, राफेल त्यारा जेके किराया विया आहिनि, SU-30 किराया विया आहिनि जेके जहाज़, उन खां बाद काफ़ी वॾो सबक़ु मिलियो आहे। $1.5 अरब जो नुक़सान बि थियो आहे, ऐं उनजी जेका बेइज़ती थी आहे उन खां काफ़ी मथे आहे। त उहो सिलसिलो थियो। ॿी ॻाल्हि इहा त हाणे अमेरिका विच में ऐं ॿिया मुल्क विच में पिया आहिनि मीडिएट कराइण में, छो जो उनखे खुटको आहे कि ही ॿई मुल्क जेके आहिनि उहे एटमी ताक़त आहिनि, ऐं जे ही इन्हनि जो जहिड़ो थी पियो त ही पंहिंजे मुल्क खे ॿिन्हिनि खे जेको नुक़सानु थींदो सो थींदो, पर जेको दुनिया खे नुक़सानु थींदो, मौसम तब्दील थी पवंदी, कंटेमिनेशन थी पवंदी, वबा फैलिजी वेंदी, खुराक ख़तमु थी पवंदी, त दुनिया लाइ प्रॉब्लम थींदी। इन करे दुनिया विच में हाणे पवे थी पई। ऐं अहिड़ा मनसूबा सेंटकॉम जेके आहे इन इलाइक़े जो, जंहिंखे ज़िमो ॾिनल आहे सेंटकॉम अमेरिका जो, या तमामु वॾी कुवत आहे, उन्हनि वटि अहिड़ा SOPs आहिनि, अहिड़ी कंटीजेंसी प्लान आहे त कीअं ॿिन्हिनि मुल्कनि खे विच में ईंदा, तयारु कंदा ऐं रोकींदा। त इन करे मूंखे नथो लॻे त फुल फ्लैज हिकिड़ी तमामु वॾी का जंग थी पवंदी। इहा ठकाठुकी थोरी 2-3 ॼणा जी हली त हलंदी, न त विच में डोनाल्ड ट्रम्प पोयनि 24 कलाकनि में मुतहरिक थियो आहे। माइकल रूबियो उन ॿिन्हिनि साइड ते ॻाल्हाए ॿिन्हिनि नेशनल सिक्योरिटी एडवाइज़रनि खे
मजबूर करे छॾियो आहे या कन्विंस करे छॾियो आहे त हू हिक ॿिए सां ॻाल्हाइनि। माना छा थियो त डिप्लोमेटिक चैनल जेको आहे बैक चैनल उहो तक़रीबन बहाल थी पियो। ॿिन्हिनि हिक ॿिए सां ॻाल्हायो आहे। अजीत डोगल ॻाल्हायो आहे असांजे नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र सां, त उन्हनि हाणे ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी थियो आहे। मतिलबु को एक्सीडेंटल ॻाल्हि न थींदी। हाणे जेका बि थींदी ज़ाहिर आहे उहो टिट फॉर टैट थींदी। जेको उन्हनि कयो आहे पाकिस्तान पंहिंजो हक़ महफ़ूज़ थो रखे, पर माइकल रूबियो जेको आहे डेवलपमेंट थी आहे 24 कलाकनि में पयनि, उन्हनि में उहा थोरी इनकरेजिंग आहे। पर उन में ॿियो सुवाल तव्हां इहो पुछी था सघो या तव्हांजा नाज़रीन चाहींदा त जेॾी महिल इहा ॻाल्हि ॿोल बि हले थी पई त ही 25 जेके ड्रोन असां किराया आहिनि इंडिया जा, उन्हनि छा मक़सदु हो, पर इन ते मां अचां थो पिए। पर फ़िलहाल मां हीअ ॻाल्हि मुकमल करे वठां त माइकल रूबियो उन इशारो ॾिनो आहे त असुल तज़ाद जेको आहे उहो पाणी जो आहे। असुल तज़ाद इहो आहे त इंडस वाटर ट्रीटी जो जेको उन्हनि यकतरफ़ा तौर ते हेल्ड इन अबेंस करे छॾियो आहे, उनखे सस्पेंड करे छॾियो आहे, त उनखे बहाल थियणु खपे। अमेरिका इहो चवे थो पियो त जे अमेरिका उहो असांखे बहाल कराए थो ॾे ऐं अमेरिका कश्मीर में असांजी मीडिएशन करे थो पियो त पाकिस्तान जो असुल तज़ाद त ख़तमु थी पवंदो न। ऐं आईंदे लाइ बि जे कश्मीर जी ॻाल्हि ॿोल शुरू थी वञे त हू चवे थो पियो ट्रंप त मां ॿिन्हिनि जो दोस्त आहियां, ॿिन्हिनि खे मां सां तालुकात आहिनि, मां इन में एग्रीमेंट कराइण में मदद थो कयां हिननि जी। त ॾिसो अॻिते कीअं ॻाल्हि बीहे थी पई। पर इंडिया इन मामले में चालाकी काफ़ी सुठी थो करे पंहिंजे लिहाज़ सां त हू वठे थो माल अमेरिका खां, मदद अमेरिका खां, ताक़त अमेरिका खां, हथियार औज़ार टेक्नोलॉजी अमेरिका खां, ऐं उहो वठे थो पियो चाइना कंटेनमेंट लाइ। हिकिड़ी साइड वठे थो चाइना कंटेनमेंट लाइ, पर उहो इस्तेमालु करणु शुरू करे छॾियो आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़। त उन में इंडिया सां मां नथो सम्झां त अमेरिका इन में उनखे का ख़ुशी थींदी। ज़ाहिर आहे अमेरिका चाहींदो त इहा ॻाल्हि हिते बीहे ऐं जंहिं लिहाज़ सां असां इनखे इंडिया खे तयारु कयो आहे, इंडिया उन में रहे। हरू भरू जेको आहे ॿियो फ्रंट खोलींदो त उनखे बहानो मिली वेंदो त चाइना जे ख़िलाफ़ न असां पाकिस्तान खे असां विढ़ूं था पिया। त ही उनजो जियो पॉलिटिकल हिकिड़ो आहे मंज़रनामो। त इन करे मां सम्झां थो पियो त ही ॻाल्हि एतिरी वधंदी न ऐं पाकिस्तान जे असांजे डिफेंस मिनिस्टर चई छॾियो आहे कि असां बिल्कुलु इन ॻाल्हि ॿोल लाइ तयारु आहियूं, असां मीडिएशन खे बिल्कुलु असां पसंदि कंदासूं। ऐं ही जेके इशारा मिलनि था पिया उन में महसूसु थिए थो पियो कि असांजो जेको आहे नुक़सानु असां जहाज़नि जो कयोसीं। माइकल रूबियो बि इहो ई चवे थो पियो त ॿिन्हिनि जी फतह थी वई, असां जहाज़ करायासीं, उन्हनि को मिज़ाइल खयां, असां उन्हनि खे तोप ऐं गोलनि जा जे इस्तेमालु करे उन्हनि जी मिलिट्री जी हेडक्वार्टर, ब्रिगेड हेडक्वार्टर खे तबाह कयोसीं, बटालियन हेडक्वार्टर खे तबाह कयोसीं, बंकर्स तबाह कयासीं, काफ़ी उन्हनि जा फौजी मुया आहिनि उते। बि चवनि था पिया उहे असां नथा मञूं इन ॻाल्हि खे। त चवण जो मक़सदु इहो आहे त ही टेंशन जेका आहे वधि में वधि थोरी घणी ठकाठुकी जी रहंदी। उन खां बाद मुंहिंजे हिसाब में जीअं 2019 में माइक पॉम्पियो उहो हुयो हुनाए जे दौरे ते, त इहा ॻाल्हि जेका पुलवामा वारी थी हुई उन में पोइ उन डिप्लोमेसी करे पोइ विच उन करायो, उनखे ठा करायो ऐं उहा तरी वई ॻाल्हि। इन भेरे बि मूंखे लॻे थो पियो त असां हुनजी नज़दीक कयूं। जी अच्छा इहो बि ॿुधाइजो जमील अहमद साहब असांखे त ही बेसिकली हिकु तरफ़ अवां जीअं ॻाल्हि कई त US जेको आहे उहो कोशिशि कंदो त एॾो मसइलो वधे ऐं जंग बि न थिए, ऐं ॿिए तरफ़ अवां पाण ॾिसो था आलमी सतह ते इंडिया खे मुंहुं ॾिसणो पइजी वियो आहे छाकाणि त उन्हनि जो इमेज डाउन थिए थो ऐं इमेज डाउन थियो आहे छाकाणि त उन्हनि अॻिराई कई आहे ऐं पाकिस्तान सिर्फ़ु जवाबी कार्रवाई कई आहे ऐं इहो हर कंहिंजो राइट आहे। ऐं ॿिए तरफ़ हिकु तरफ़ अमेरिका हुजे जेके आलमी सतह ते इंडिया जो इमेज डाउन आहे, इंडिया जी जेका आहे तनक़ीद कई पई वञे पई, पर ॿिए तरफ़ इंडिया उन्हनि सॼियुनि ॻाल्हियुनि खे इग्नोर करे पोइ बि जेको आहे हिते ड्रोन्स किराए थो पियो ऐं उहो ॿुधण लाइ तयारु बि न आहे। ऐं उनखां अलावा अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब ऐं उनखां अलावा तुर्किया जे वज़ीर आज़म जी बि पाण में ॻाल्हि ॿोल थी आहे। त अवां छा था सम्झो कहिड़ा कंट्रीज़ आहिनि ऐं पाकिस्तान खे इन मामले ते केरु सपोर्ट कंदो इन केस अगरि शिकतान वारी सूरत हाल वधे थी?
इन टर्की त असांजो पुराणो दोस्त आहे, उनजो जहाज़ पाणी जो जहाज़ जेको आहे जंगी जहाज़ हिते असां वटि बीठो आहे, ऐं फज़ूल में त न बीठो आहे न, उहो बीठो आहे। ऐं जेके उन्हनि जी नेवी पोइ दफ़े बि उन्हनि हमलो कयो हुए कतर में, ऐं हमेशह उहो साम्हूं अची बीह रहंदा आहिनि। इन भेरे बि उन्हनि चयो त असां पंहिंजी नेवी साम्हूं बीहारे ब्लॉक कंदासूं असांजे इनखे पोर्ट्स खे, पर हू हाणे टर्की ते ऑलरेडी आहे, खणी ॿिए कंहिं उन एक्सक्यूज़ ते या ॿिए कंहिं बहाने सां हिते आहे, पर आहे त उन्हनि जो जंगी जहाज़ न हिते बीठो आहे असां वटि असांजी पोर्ट ते कराची। त हिकिड़ी त तमामु उहो इन जे करे त असां दोस्त आहे टर्की, ऐं हू कंहिं न कंहिं बहाने सां पाकिस्तान जो ज़ाहिर आहे दोस्ती निभाईंदो, साथ ॾींदो। उनजा स्ट्रेटेजिक इंट्रस्ट बि आहिनि न टर्की जा पाकिस्तान सां, ऐं उन लिहाज़ सां चाइना जा जेके इहे मां चवंदो आहियां चाइना जेके असां गवादर खां वठी कुंजराप टॉप ताईं जेके KKH आहे ऐं सिल्क सी पैक आहे, इहो उन्हनि जी बि नर्व लाइन आहे, उन्हनि जी बि स्ट्रेटेजिक आहे हिकिड़ी रिक्वायरमेंट। ऐं चाइना उन आम हालतुनि में बिल्कुलु वल्नरेबल आहे, पंहिंजी सी लाइन माना जेको समुंड मां वञे थो पियो त उते बीठा आहिनि शींहं, उते बीठा आहिनि जेके सबमरीन न्यूक्लियर सबमरीन लॻाए ऑस्ट्रेलिया अमेरिका ऐं उन खां अलावा UK, उनखे चवंदा आहिनि उन्हनि जो औकास आहे, औकास एग्रीमेंट आहे, उनजे तहत उहो डिफेंस एग्रीमेंट आहे। हू जेॾी महिल चाहिनि निड़ी ते हथु रखी निड़ी खे घोटे था सघनि चाइना जी, ऐं हुन में इंडिया शामिल आहे उन्हनि सां ॿिए हिकिड़े एग्रीमेंट में, क्वाड जे एग्रीमेंट में। त इन जे करे चाइना खे जेको वारो खाई थी पई ॻाल्हि, उहा खाई थी पई त बाई रोड जेको उहो हफ़्ते जे अंदरि चाइना में पहुची थो वञे, समुंड मां वञे थो पियो, त उनखे 1.5 खां 2 महीना लॻनि था पिया। ऐं चाइना जा तक़रीबन 85-90% गुड सर्विसिस एंड फ्यूल जेको आहे उहो इन रस्ते समुंड जे रस्ते तां वेंदो आहे। त इन करे चाइना हिकिड़ी ॻाल्हि आहे त असांजो तमामु पुराणो दोस्त आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजा कॉमन स्ट्रेटेजिक इंट्रस्ट आहिनि, ऐं चाइना जा तमामु घणा स्ट्रेटेजिक इंट्रस्ट आहिनि। त उन लिहाज़ सां चाइना उन चई चुको आहे त असां पाकिस्तान जी टेरिटोरियल इंटेग्रिटी एंड सॉवरनिटी जेका आहे उनखे इफेक्ट न थियण ॾींदासूं। असां पाकिस्तान सां बीठा आहियूं, पर असां चाहींदासूं त ही जेको आहे डी एस्केलेट थिए, थोरो मामिलो थरे, इहो मामिलो वधीक न ख़राबु थिए। चाइना खे ख़बर आहे त इहो मामिलो ख़राबु करे अमेरिका बि चाहींदो त थोरी घणी डिस्टर्बेंस अहिड़ी थिए जंहिंमें त सी पैक जो जेको खानो ख़राबु थी वञे या डिस्टर्ब थी वञे। त इन जे करे चाइना पहिरीं ॻाल्हि दोस्त, ॿी ॻाल्हि हुनजो स्ट्रेटेजिक इंट्रस्ट। टर्की असां पुराणो दोस्त, ख़िलाफ़त मूवमेंट खां वठी अञा ताईं असां सां आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी जमील अहमद साहब असांखे प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। नाज़रीन, अवां असांजे पैनल अची ॻाल्हि ॿोल ॿुधी, जिन मुकमल तौर ते तफ़सीली जाइज़ो पाण वरितो, ऐं इन तफ़सीली जाइज़े में इहो वाज़े आहे चाइना हुजे, तुर्किया हुजे या ॿिया कंट्रीज़ हुजनि या आलमी सतह ते हुजे, उहे कॾहिं बि इहो न चाहींदा त पाक भारत छिकताण वारी सूरत हाल अञा वधे। छाकाणि जेकॾहिं वधे थी स्ट्रेटजिकली तुर्किया हुजे, चाइना हुजे, US हुजे, उन्हनि जा पर्सनल इंट्रस्ट आहिनि पाकिस्तान में, ऐं पाकिस्तान जेको आहे स्ट्रेटजिकली स्ट्रॉन्ग कंट्री आहे, उन सां गॾोगॾु जेको आहे न्यूक्लियर पावर आहे, ऐं पाकिस्तान ॾे मेरी अखि केरु आसानी सां नथो विझी सघे। हा, उनमें इहो आहे जेकॾहिं अगरि भारत का अगराई करे थो त यकीनन उन्हनि खे राफेल जहिड़ी सूरत में उन्हनि खे जवाबु ओड़ो ई मिलंदो, छाकाणि त राफेल जो ज़ोर ते भारत जेको आहे घणो तकबुर पियो करे, पर राफेल जी जेका क्लैरिटी थी वई ऐं जेको सफ़ीर आहे फ्रांस जो, उन्हनि बि इहा ॻाल्हि कई आहे त राफेल जेके आहिनि इहे हिस्ट्री में पहिरें दफ़ा जेके आहिनि तबाह थिया आहिनि। इहो बि जेको आहे क्रेडिट हिंदुस्तान ॾे वञे थो। सो भारत खे घुरिजे त फामो तफ़ी सां ई मसइलो हल थियणु घुरिजे, ऐं जेकॾहिं हल नथो थिए त यकीनन इंडिया अगराई कंदो त उनखे पाकिस्तान भरपूर जवाबु ॾींदो, छाकाणि त पाकिस्तानी फ़ौज हिन वक़्तु अलर्ट आहे, वफ़ाक़ी हुकूमत अलर्ट आहे, पाकिस्तानी अवाम अलर्ट आहे, ऐं उहे पंहिंजो सेल्फ डिफेंस जेको आहे उहो ज़रूरु रखंदा। सो प्रोग्राम जो जेको वक़्तु आहे पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।